मीरपुर बुरड़ो भरिसां घर जी छित किरण सबब मासूम ॿारड़ी दबजी फौत जॾहिं त हिकु औरत ज़ख़्मी थी पई। ॻोठ मज़ार खान बिरोही में ओचितो घर जी छित धमाके सां ढही पई, जंहिंजे नतीजे में घर में मौजूद औरत ऐं 4 वरहनि जी मासूम ॿारड़ी ताहिरा धी ख़ालिद हुसैन दबजी वयूं। इतला ते पाड़े वारनि पहुची मासूम ॿारड़ी जो लाश ऐं ज़ख़्मी औरत खे मलबे हेठां ॿाहिरि कढी वरितो। अफ़सोसनाक हादसे में मासूम ॿारड़ी जे फौत थियण जी ख़बर पवंदे ई संदसि वारसनि में कोहराम मची वियो। इंतहाई ॾुखोईंदड़ ख़बर आहे मीरपुर बुरड़ो खां, जिते ॻोठ मज़ार खान बिरोही में ओचितो घर जी छित धमाके सां ढही पई, जंहिंजे नतीजे में घर में मौजूद औरत ऐं 4 वरहनि जी मासूम ॿारड़ी ताहिरा धी ख़ालिद हुसैन दबजी वयूं। वाक़े बाद पाड़े वारनि पहुची घर जे मलबे हेठां मासूम ॿारड़ी जो लाश ऐं औरत खे ज़ख़्मी हालत में ॿाहिरि कढी वरितो। जॾहिं त ॿारड़ी जे फौत थियण जी ख़बर पवंदे ई संदसि वारसनि में कोहराम मची वियो आहे।